उस्मान शाहड़ी खां तव्हांखे अहम ख़बर ॾींदा हालूं। डॉक्टर गुल मक्सी जे प्रेस क्लब उस्मान शाहड़ी में आमद उन मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त टंडोलियान ज़िले ऐं क़ौमी सूबाई तंग ते मूं ऐं पाण संदसि फर्ज़ंद मोहम्मद मोहसिन मक्सी चूंड विढ़ी रहिया आहियूं। इंशाअल्लाह टंडोलियान जी आवाम जो साथ ऐं सहकार सां मुख़ालिफ़िन खे शिकस्त ॾींदासूं। संदसि वालिद हाजी अल्लाह बख़्श मक्सी खां वठी हिन वक़्त संदन ख़ानदान टंडोलिया जी आवाम जी वॾी ख़िदमत कई आहे। उनमें टंडोलियान जे ज़िले जो दर्जो ॾियारियो, ज़िले समूरे इलाइक़नि में सुई गैस, रोड, रस्ता, सिहत जी सहूलियतूं फ़राहम कयूं। इंशाअल्लाह आवाम जो साथ ऐं वोट सां कामयाब थी टंडोलियान ज़िले खे मिसाली बणाईंदासीं। उन मौक़े ते साण गॾु डॉक्टर इरफान गुल मक्सी, ठाकुर नज़ीर काइम खानी, हाजी गुलाम कादिर थिए, लियाकत थिए, यासीन मरू, मीर अशाम बलोच, यामीन बशीर राजपूत, ज़ुबैर बलोच, गुलाम कादिर ऐं ॿिया शामिल हुआ। करे छड़ियो आहे। रुगो बोर्ड खे टंडो हलाइण जी आवाम यादि करे न, जेकी हिते बोर्ड आई हुई सा लॻे ही हुनजो ई सभु माल खाई विया। माण्हू दिलि में रखियो वेठा आहिनि। तव्हां ॾिसजो 8 फरवरी ते बैलेट बॉक्स खुलंदा त तारा ई तारा निकिरंदा। इन्हनि खे ॾींहं में तारा नज़र अची वेंदा।